एक बार भगवान चयो भाई सब राणियों अक्सर रुसंदियूं कॾहिं कोई लेकिन रुक्मणी कॾहिं न रुसी आहे। अॼु थोड़ो इन सां हंसी मजाक कई वञे। भगवान अचानक ही मुंह फुलाए करे वेठा। महारानी रुक्मणी पुछण लगी प्रभु तव्हांखे कॾहिं मां ईअं दुखी न ॾिठो आहे, तव्हां कहिड़ी चिंता में पइजी आओ, कहिड़ो दुख तव्हांखे पीड़ा आहे? भगवान चवनि था न वरी तोखे ख़राब न, प्रभु मूंखे ॿुधायो, मां तव्हांजी दासी आहियां, मां तव्हां सां निश्चल प्रेम कयो आहे, अगर काई इच्छा न रखी आहे, मुंहिंजो निष्काम भक्ति वारो प्रेम आहे त प्रभु मूंखे ॿुधायो। भगवान चवनि था मां तुंहिंजे करे त चिंता थो कयां। मुंहिंजे करे छो? भगवान खे 10 पुट थी विया, हिक न्याणी थी वई, 16,108 राणियूं भगवान खे, हिक में 10 पुट त घणा थी विया? चओ न पुट घणा थिया भाई? ॾाढा कमजोर आयो गणित में। 1,61,080 एतिरा सब सुपुत्र थिया, वधीक त न। हिक न्याणी उन में 16,108 जोड़े छॾियो, इन्हनि खे टोटल कयो त थींदव 1,77,188। ठीकु आहे? एतिरी संतान अकेले श्री कृष्ण भगवान जी। इन खे असां चवंदा आहियूं छोटा परिवार सुखी परिवार। वॾे परिवार में त असां बि शामिल आहियूं। एक पिता एकस के हम बारिक, सब लोक सब त असां भगवान जी संतान ही आहियूं न भाई। त नंढी सी नंढी फैमिली भगवान जी। त भगवान 1,77,188 संतान थी वई भगवान खे। रुक्मणी माता मो 11 संतान थी। अॼु श्री कृष्ण भगवान चवनि था देवी रुक्मणी मां इन करे उदास आया, इन चिंता में आया तो मूंसां शादी छो के? 12 वजिया माता रुक्मणी जा। होश में त आयो प्रभु? हा हा बस इन चिंता में आया। असां में छा ॾिसी वरते? रंग असांजो कालो कलूटो, कोई जाति पाती जो असांजो ठिकानो न, माता पिता जो कोई हिसाब किताब न। मतलब ॾिस न कोई यशोदा नंदन चवंदो आहे, कोई देवकी नंदन। एक माँ पीउ जी संतान आहियूं असां। हाणे त काटो तो खून नहीं, अञा एतिरे ते न रुकिया भगवान। असां में तूं गुण कहिड़ो ॾिठो? कोई गुण कोन्हे। राजाउनि जे भउ खां ॾिस अची करे समुद्र जे विच में नगरी वसाए करे रहूं था द्वारिका। द्वारिकाधीश नाले जा ठही वियासीं। जी जी भगवान चवंदा था वञनि, द्रौपदी माता जो वजन घटि तो थींदो वञे। चूड़ा हेठि करण लॻा, चोटी खुली वई, कंगण लहण लॻा, अखियुनि मां गंगा जमुना जी धार वहण लॻी, मुंहुं कुमलाइजी वियो, साणो थी वियो शरीर। एतिरे ते भगवान रुकिया कोन, छलिया आहिनि ॾाढा। ॾाढी हसी मजाक कंदा अथव असांजा श्री कृष्ण। चवनि था देवी रुक्मणी अरे वॾा वॾा राजा महाराजा तोखे कोई पसंदि न आयो? गायूं चारण वारे सां तूं शादी कई आहे? एॾी वॾी त्रैलोक्य सुंदरी भीष्मक नंदनी रुक्मणी राजकुमारी, देवता ॾिसी करे देवांगनाऊं तोखे मुर्शिद थी वेंदियूं। तूं छा इन काले कलूटे में ॾिठो? गऊ चारण करण वारे कृष्ण सां शादी करे छॾे। आवाज रुंधजी वई, गलो रुंधजी वियो, पंखो किरी पियो जेको लोॾे पई भगवान खे। एतिरे ते भगवान न रुकिया, चवनि था देवी रुक्मणी समय न वियो अथई, तोखे ॾाढो पसंदि कंदो, वीचारो घोट बणिजी आयो केरु? शिशुपाल। और शादी कह तूं मूंसां। तोखे ख़बर अथई वीचारो रत पियो रोए, हाहाकार मची वियो, आत्महत्या पियो करे वो शिशुपाल। एतिरे में जरासंध आयुसि, चईसि रोए छो थो? चईसि मां आत्महत्या कंदुमि। छाजे करे? चई घोट राजा बणिजी आयुमि, मां कुंवार खणी हली वियो कन्हैया। इस पागल क्षत्रिय एतिरे ते आत्महत्या कंदा आहिनि। मूंखे ॾिस जंहिंजी ॻाल्हि तो करे इन बंसीअ वारे जी, इन 17 बार मूंखे हरायो। 17 बार? हा 17 बार 23 अक्षौणी सेना सां मूंखे परास्त करे छॾियो। मां आत्महत्या कई आहे? और तूं हिकु बार हारजी वञ त आत्महत्या? तो उहो चवण लॻो अहिड़ा बेशर्म निर्लज पिया आहिनि न, 17 बार हारे करे वेठा आहिनि। छाजे करे मरा? कुंवार जा कपिड़ा पाए करे डोलीअ में वेही भॼी वियो। वो वीचारो घोट बणिजी आयो, हाणे बि वक़्तु न वए त इहो त राजा आहे। ॾिस दास सां वेठी आहे, असां भक्तनि जा दास, तूं दासी ठही वेंदी आहे। और राजा सां रहंदी त राज राणी महाराणी ठही वेंदी आहे। ऐं जो भगवान चयो हाणे बि वक़्तु न वियो अथई, चाहे त हाणे बि तूं कंहिंसां शादी करे थी सघे। बस एतिरो ॿुधो रुक्मणी माता ईअं बेहोश थी वई, बाप रे कोमा में हली वई। ठक सां वञी धरतीअ ते किरण वारी त भागवत में लिखियल आहे भगवान 4 भुजाऊं धारण करे छॾियूं।
ॿ ॿी भुजाऊं प्रकट कयूं। बोलो चतुर्भुजा श्री कृष्ण भगवान की चतुर्बाहु थी आहे हिते। ॿिनि हथनि सां रुक्मणी माता खे पकड़े वरितऊं। हिकु हथ सां गुलाब जल जा छंडा लॻाइण लॻा ऐं हिकु हथ सां पंखो करण लॻा। उहो ई पंखो जेको रुक्मणी माता पई लोड़े। भगवान प्रेम सां हथ रखियो मथे ते तो तुरंत थोड़ी देर में होश आयो, नेण खुलिया। अॼु समझे पई अलाए श्री कृष्ण मुंहिंजो त्याग त नथा कनि, पतो न। अरे छा थियो देवी, छा थियो? चई तव्हांजो चओ था भई मूंसां छो शादी कई अथई, हाणे 11 संतान थी वई असांखे पोइ। भगवान तुरंत समझाया, अरे देवी जी मां त तोसां मजाक पियो कयां, मां तुंहिंजो भाव ॾिसण पियो चाहियां। इहो ई त प्रेम आहे, इहो ई त सची प्रीत आहे तुंहिंजी मूंसां, मां ॾिसण पियो चाहियां। अरे देवी जी अगर गृहस्थीअ में हसी मजाक न हुजे त पति पत्नीअ खे बि कहिड़ी ख़ुशी आहे ॿुधाए, यही त मौज आहे गृहस्थीअ जी। हाणे समझी वई त हा हे त हसी मजाक पिया कनि। होश में आई, लंबी लंबी सांस खी प्रभु तव्हां सही था चओ, तव्हांजो हिकु हिकु अक्षर सही आहे। भगवान चवनि था हा हाणे मतिलबु तूं मजाक थी करे, ही मां मजाक कोन थी कयां। त मतिलबु देवी तूं नाराज़ आहे? ही नाराज़ बि न आहियो, लेकिन तव्हां जेकी वाणी चई अखर अखर सची चई आहे। अच्छा कीअं भला मूंखे ॿुधाए? चेती तव्हां सभिनि खां पहिरियों छा चयो कि असांजे माता पिता जो ठिकानो न आहे। सही ॻाल्हि आहे, तव्हां त माता पिता जंहिंखे बणायो आहे प्रेम जे अर्थ। तव्हांजो कोई माई बाप आहे? वॾा वॾा योगी तव्हांखे ॻोल्हींदा आहिनि, तव्हांजो नालो परम पिता आहे, जगदीश्वर आयो, मां तव्हांखे प्रणाम थी कयां। ओहो भगवान खिलण लॻा, तूं त औगण खे बि गुण बणाए छॾियो। हिन सची ॻाल्हि जेकी आहे, भगवान चुप आहे त सची ॻाल्हि। ॿियो प्रभु तव्हां चओ था पिया तव्हां लिखी करे वेठा आहियो? हा हा तव्हां लिखी करे वेठा आहियो। तव्हांजी लिका छिपी त सदा खां जीवात्मा परमात्मा ॻोल्हींदा आहिनि, तव्हां उन्हनि खे दीदार ॾींदा आहियो, दर्शन ॾींदा आहियो। ॿियो केरु अधिकारी आहे तव्हांजे दर्शन करण जो? सुलभ दर्शन तव्हांजा दुर्लभ दर्शन तव्हांजे प्रेमी भक्तनि खे ई त मिलंदा आहिनि। वाह वाह देवी रुक्मणी, तूं त हर शइ में तूं मुंहिंजी महिमा थी ॻाईंदी वञे। प्रभु अञा ॿुधो, ॿियो छा पिया चओ? ॿियो छा चयो भगवान? श्री कृष्ण गोविंद कोने में याद भुलिजी वियो? भगवान चवनि था हिकु बि गुण कोन्हे असां में, जबकि संसार में न टिनी लोकनि में जेके बि गुण आहिनि सभु भगवान जा आहिनि। भगवान त गुणनि जा दाता आहिनि, लेकिन रुक्मणी माता त बिल्कुलु ईट का जवाब पत्थर से ॾिनो। चएती हा तव्हां में कोई बि गुण कोन्हे। अच्छा देवी जी असां में कोई बि गुण कोन्हे? थोड़ा सा काला कलूटा आहियूं, इन जो मतिलबु कोई बि गुण कोन्हे? चएती ॿुधो प्रभु, 3 गुणनि में सॼी इहा माया हली रही आहे तव्हांजी। मां बि तव्हांजी धर्म पत्नी आहियां, तव्हांजी नस नस खे सुञाणा, मां बि तव्हांजी लीला सुञाणा। तव्हां त अनंत आहियो, तव्हांजो पार कोन्हे, पर मां बि कुझु त सुञातो आहे तव्हांखे कि जेकी तव्हां ब्रह्मांड हलायो था, सतो रजो तमो सात्विक राजस तामस, 3 गुणनि में त सभु हली आहिनि। देवता तक इन्हनि में ॿधल आहिनि, ऐं इहे 3 गुण तव्हां में कोन्हनि त तव्हां निर्गुण थियो की न? तॾहिं त तव्हांखे भक्त चवंदा आहिनि निर्गुण निरंकार सचिदानंद श्री कृष्ण भगवान की जय। आहा भगवान त गदगद थी विया, चवनि था इहा ई मुंहिंजी प्रीत जी निशानी आहे, प्रेम जी। श्री कृष्ण